नौशर रोज़ डिस्ट्रिक्ट रिपोर्टर एम हसन सुमरो ठारू शाह में डिवाइस एजेंट माफिया टाउन कमेटी ठारू शाह से मुलाजमन खां वठी पुलिस समेत मिली भगत करे औरतुन के पैसन मां गैर कानूनी दाद दिलेरी सां सरियाम कटौती करे रहा आहिनि। मिसकिन औरतुन मीडिया के बुधायो त असां सुबुह जो सवेर आया आहियूं, हींअर निटण उस में अञा ताईं बीठा आहियूं, जेके असां खां पोइ आया आहिनि उहो फारिग थी हलिया विया। मिसकिन औरतुन जी दाऊं ते जीए सिंध महाज जे ज़िले सदर इरफान डारी कामरेड खलील शर्जी अगवानी में एजेंट माफिया ऐं पुलिस खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कियो वियो। हिननि चयो त असां डीसी नौशर रोज़ एसएसपी नौशर रोज़ खां मुतालबो कयूं था फुल फोर नोटिस वॾी गरीब मिसकिन यतीम मुस्तहिक औरतुनि सां इंसाफ़ कयो वञे, गैर कानूनी कटौती कंदड़नि खे कानून जे कटड़े में आंदो वञे ऐं कैफ़िर किरदार ताईं पहुचायो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। जेको तव्हां ॿुधायो तव्हांखे हिते केतिरो टाइम थियो आहे? तव्हांजे पैसनि मां हिते कटौती कई पई वञे, 1000 कटनि पिया। हे चवनि पिया त असां जेको आहे कंहिं बि औरत जे पैसनि मां कटौती कान कई आहे। औरतूं चई रहियूं आहिनि त 1000 रुपया वठनि था, पोइ अंदर बि छॾनि था, पोइ असांजो अंगूठो बि कमु करे थो, हूअं असां अंगूठनि खां मोहताज आहियूं। पोइ जॾहिं 1000 वठनि था पोइ असांजो अंगूठो बि कमु थो करे, इन में बि ज़रूरत न आहे। हाणे में हीअ हलंदड़ पैसा हीअ ज़रदारी माफ़िया जेको टोलो अंदरि वेठो आहे दर बंदि करे, अगरि थोरो बि शर्म हया अथनि त दर खोले औरतुनि खे लाइन में बीहारे उनखे थधे पाणी सभी में पीआरी वञे ऐं उनखां इंसाफ़ कयो वञे। जेकॾहिं न त असां एहतजाज जो दायरो वधाईंदासीं।